ओम शांति। अॼु मिले तारीख़ 9/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार विनाश खां पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय मिली वञे। परिचय ॾियणो आहे। धारणा करे ॿियनि खे सम्झायो तॾहिं ऊच पद मिली सघंदो। धारणा करे ॿियनि खे सम्झायो तॾहिं ऊच पद मिली सघंदो। मतलब त कि सेवा करो। प्रश्न आहे, राजयोगी स्टूडेंट्स की बाप जो डायरेक्शन छा आहे? उत्तर आहे, तव्हांखे डायरेक्शन आहे कि बाप जो ठही करे पोइ ॿियनि सां दिलि न लॻाइणी आहे। प्रतिज्ञा करे पोइ पतित न ठहिणो आहे। तव्हां अहिड़ो संपूर्ण पावन ठही वञो जो बाप टीचर जी यादि स्वतः अची वञे। हिकु बाप सां ई प्यारु करो, उन्हनि खे यादि करो त तव्हां में ॾाढी ताक़त अची वेंदी, तव्हांखे ॾाढी ताक़त मिलंदी। ओम शांति। रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि। सम्झाईंदा तॾहिं आहिनि जॾहिं शरीर में आहिनि। सम्मुख ई सम्झाइणु हूंदो आहे। जो सम्मुख सम्झाईंदा आहिनि उहो पोइ लिखित द्वारा सभिनि वटि वेंदो आहे। तव्हां हिते ईंदा आहियो सम्मुख ॿुधण लाइ। बेहद जो बाप आत्माउनि खे ॿुधाईंदा आहिनि। आत्मा ई ॿुधंदी आहे, सभु कुझु आत्मा ई कंदी आहे हिन शरीर द्वारा। इन करे पहिरियों पंहिंजे खे आत्मा ज़रूरु सम्झणो आहे। गायन आहे न, आत्मा ऐं परमात्मा अलॻि रहे बहुकार। सभिनि खां पहिरियों बाप सां केरु बिछड़ी करे ईंदा आहिनि हिते पाठ वॼाइण। तव्हां खां पुछंदा केतिरो समय तव्हां बाप सां अलॻि रहिया आहियो त चईंदव 5000 वर्ष पूरा थिया। पूरो हिसाबु आहे न। इहे तव्हां ॿारनि खे पतो आहे कि कीअं नंबरवार ईंदा आहिनि। बाप जो मथे में हुयो उहो बि हाणे हेठि आया आहिनि। तव्हां सभिनि जी बैटरी चार्ज करणु। हाणे बाप खे यादि करणो। हाणे त बाप सम्मुख आहे न। भक्ति मार्ग में त बाप जे ऑक्यूपेशन जो पतो ई न आहे, है न। नाम रूप देश काल खे ॼाणंदा ई न आहिनि। तव्हांखे त नाम रूप देश काल जो सभु पतो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हिन रथ द्वारा बाप असांखे सभु राज सम्झाईंदा आहिनि। रचता रचना जे आदि मध्य अंत जो राज सम्झायो आहे। ये केतिरो सूक्ष्म आहे। बाबा चवनि था इहे केतिरो सूक्ष्म आहे। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज रूप बाप ई आहे न, है न। त इहे राज बि केॾो सूक्ष्म आहे। केॾी सम्झ सां सभु कुझु धैर्यता सां सम्झणो आहे। इहे मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज रूप बाप आहे। उहे हिते ईंदा ज़रूरु आहिनि नई दुनिया स्थापना करणु। उन्हनि जो ई कमु आहे। इहे न हुते वेही करे कोई बाबा स्थापना कंदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा हिन तन द्वारा असांखे सम्मुख सम्झाइनि था। इहे बि बाप जो प्यारु आहे जो पतित दुनिया में अची करे असां पतित आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि, है न। ॿियो कोई खे बि उन्हनि जी बायोग्राफी जो पतो ई न आहे। गीता आहे आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र। इहे बि ॼाणंदा आहियो हिन ज्ञान खां पोइ विनाश आहे, है न। विनाश ज़रूरु थियणो आहे। ॿियो जो बि धर्म स्थापक ईंदा आहिनि उन्हनि जे अचण ते विनाश न थींदो आहे। विनाश जो टाइम ई इहो आहे। इन करे तव्हांखे जो ज्ञान मिलंदो आहे उहो पोइ खलास थी वेंदो आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में सभु ॻाल्हियूं आहिनि। तव्हां रचता रचना खे ॼाणे विया आहियो। आहे ॿई अनादि जो हलंदा ई वेंदा आहिनि, है न। जो हलंदा ई ईंदा आहिनि। बाप जो पाठ आहे संगम ते अचण जो। बाप जो पाठ आहे संगम ते अचण जो। भक्ति अधु कल्प हलंदी आहे, ज्ञान न हलंदो आहे। ज्ञान जो वरसो अधु कल्प जे लाइ मिलंदो आहे। ज्ञान त हिकु ई बार पोइ संगम ते मिलंदो आहे। ये क्लास तव्हांजो हिकु ई बार हलंदो आहे संगम ते। इहे ॻाल्हियूं सुठी रीति सम्झी करे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो हूंदो आहे। पद जो सॼो मदार सर्विस करण ते आहे। तव्हां ॼाणंदा आहियो
पुरुषारथ करे हाणे नई दुनिया में वञिणो आहे। धारणा कर ॿियो पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। इन ते ई तव्हांजो पद आहे। विनाश थियण खां पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे ऐं रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾियणो आहे। तव्हां बि बाप जो रचना जे है न, तव्हां बि बाप खे यादि कंदा आहियो कि जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वञे। तेसि ताईं बाप पढ़ाईंदा रहंदा आहिनि। यादि ज़रूरु करिणो आहे। पढ़ाइण वारे सां गॾु योग त रहंदो आहे न। टीचर पढ़ाईंदा आहिनि त उन सां गॾु योग रहंदो आहे। योग बिगर पढ़ंदा कीअं? योग बिगर पढ़ंदा कीअं? योग अर्थात पढ़ाइण वारे जी यादि। योग अर्थात पढ़ाइण वारे जी यादि। ये बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। टिनी रूपनि में पूरो यादि करिणो पवंदो आहे। ये सतगुरु तव्हांखे हिकु ई बार मिलंदो आहे। ज्ञान सां सदगति मिले बसि, पोइ गुरु जी रस्म ख़तमु। ये सतगुरु तव्हांखे हिकु ई बार मिलंदो आहे। शिव बाबा सतगुरु। पोइ ज्ञान सां सदगति मिली, पोइ गुरु जी रस्म ख़तमु। मतिलबु सतयुग में गुरु जी रस्म न हलंदी, बाप टीचर जी रस्म हलंदी आहे। गुरु जी रस्म ख़तमु थी वेंदी आहे। सदगति मिली वई। निर्वाण धाम में तव्हां प्रैक्टिकल में वेंदा आहियो। पोइ पंहिंजे समय ते पाठ वॼाइण ईंदा आहियो। निर्वाण धाम में तव्हां प्रैक्टिकल वेंदा आहियो, पोइ पंहिंजे समय ते पाठ वॼाइण ईंदा आहियो। मुक्ति, जीवन मुक्ति तव्हांखे मिली वेंदियूं आहिनि। मुक्ति बि ज़रूरु मिलंदी आहे। थोरे समय जे लाइ घर में वञी करे रहंदासीं। हिते त शरीर सां पाठ वॼाइणो पवंदो आहे। पिछाड़ी में सभु पाठदारी अची वेंदा। नाटक जॾहिं पूरो थींदो त सभु एक्टर्स स्टेज ते अची वेंदा। हाणे बि सभु एक्टर्स स्टेज ते अची करे इकट्ठा थिया आहिनि। केतिरो घोर घमसान आहे। सतयुग आदि में एतिरो घोर घमसान न हुयो। हाणे त केतिरी अशांती आहे। त हाणे जीअं बाप खे सृष्टि चक्र जी नॉलेज आहे त ॿारनि खे बि नॉलेज आहे। बीज खे नॉलेज आहे न। संज झाड़ कीअं वृद्धि खे पाए करे पोइ ख़तमु थी वेंदो आहे। हाणे तव्हां वेठा आहियो नई दुनिया जी सैम्पलिंग लॻाइण, अथवा आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग लॻाइण। तव्हांखे पतो आहे न लक्ष्मी नारायण राज्य कीअं पातई। तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे नई दुनिया जा प्रिंस ठहींदासीं। उन दुनिया में रहण वारा सभु पंहिंजे खे मालिक ई चईंदा न। जीअं हाणे बि सभु चईंदा आहिनि न, भारत असांजो देश आहे। तव्हां सम्झंदा आहियो हाणे संगम ते खड़िया आहियूं शिवालय में वञण लाइ। बसि हाणे विया की विया। असां वञी करे शिवालय जा मालिक ठहींदासीं। तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे। यथा राजा रानी तथा प्रजा, सभु शिवालय जा मालिक ठही वेंदा। बाक़ी राजधानी में भिन्न भिन्न स्टेटस त हूंदा ई आहिनि। हुते वज़ीर त कोई हूंदो ई न आहे। वज़ीर तॾहिं हूंदा जॾहिं पतित ठहींदा। लक्ष्मी नारायण व राम सीता जो वज़ीर न हूंदो आहे। ॿुधो आहे कॾहिं न। छो जो उहो ख़ुदि सतो प्रधान पावन बुद्धि वारा आहिनि। पोइ जॾहिं पतित ठहींदा आहिनि तॾहिं राजा रानी हिकु वज़ीर रखंदा आहिनि राय वठण लाइ। हाणे त ॾिसो अनेक वज़ीर आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहो ॾाढो मज़े जो खेल आहे। खेल हमेशह मज़े जो ई हूंदो आहे। सुख बि हूंदो आहे त दुख बि हूंदो आहे। हिन बेहद जे खेल खे तव्हां ॿार ई ॼाणंदा। हिन में रोइण पिटण आदि जी ॻाल्हि न आहे। ॻाईंदा बि आहिनि न, बीती सो बीती ॾिसो, बनी बनाई बन रही। इहे नाटक तव्हांजी बुद्धि में आहे। असां इन्हनि जा एक्टर्स आहियूं। असांजा 84 जन्मनि जो पाठ एक्यूरेट अविनाशी आहे। जो जंहिं जन्म में जो एक्ट कंदा आया आहिनि उहे ई कंदा रहंदा। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे इहे ई चयो हुयो कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। गीता में बि अक्षर आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि। आदि सनातन देवी देवता धर्म जॾहिं स्थापना थियो हुयो त बाप चयो हुई देह जे सभु धर्मनि खे छॾो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। मनमना भव जो अर्थ त बाप सुठी रीति सम्झायो आहे। भाषा बि इहे ई आहे।
हिते ॾिसो केतिरी ढेर भाषायूं आहिनि, भाषाउनि ते बि केतिरो हंगामो आहे। भाषा बग़ैर त कमु हली न सघे न। अहिड़ी भाषायूं सिखी करे ईंदा आहिनि जो मदर लैंग्वेज बि ख़लास थी वेंदी आहे। जो जास्ती भाषायूं सिखंदा आहिनि उन्हनि खे इनाम मिलंदो आहे। जेतिरा धर्म ओतिरी भाषायूं। हुते त तव्हां ॼाणंदा आहियो पंहिंजी ई राजाई हूंदी, भाषा बि हिकु ई हूंदी। हिते त 100 माइल्स ते हिकु भाषा, हुते त हिकु ई भाषा हूंदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही ॿारनि खे सम्झाइनि था, त हुन बाप खे यादि कंदा रहो। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि ब्रह्मा द्वारा, रथ त ज़रूरु खपे। शिव बाबा असांजो बाबा आहे न। बाबा चईंदा आहिनि मूंखे त बेहद जा ॿार आहिनि। बाबा हिननि द्वारा पढ़ाईंदा आहिनि। टीचर खे कॾहिं गले सां थोरी लॻाईंदा आहियूं। बाप त तव्हांखे पढ़ाइण आया आहिनि, राजिक सिखलाईंदा आहिनि त टीचर ठहिया। तव्हां स्टूडेंट्स आहियो न। स्टूडेंट्स कॾहिं टीचर खे बाक़ी पाईंदा आहिनि छा? हिकु बाप जो ठही करे पोइ ॿियनि सां दिलि न लॻाइणी। भले संबंध संपर्क में अचो, लेकिन ॿियनि सां दिलि न लॻाइणी आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे राजिक सिखलाइण आयो आहियां। तव्हां शरीरदारी मां अशरीरी मथे रहण वारो। चईंदा आहियो बाबा पावन ठाहिण अचो, त गोया तव्हां पतित आहियो, पोइ मूंखे बाक़ी कीअं पाए सघंदा आहियो? प्रतिज्ञा करे पोइ पतित ठही वेंदा आहियो। जॾहिं हिकदमि पावन ठही वञो न पिछाड़ी में, पोइ यादि में रहंदव टीचर खे, गुरू खे यादि कंदा रहंदव। हाणे त छीछी ठही किरी पईंदा आहियो, ॿियो ई 100 गुणा दंड मिली वेंदो आहे। इहे त विच में दलाल आहे न, उन्हनि खे यादि करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि मां बि उन्हनि जो मुरबी ॿार आहे, पोइ बि मां बाक़ी न पाए सघंदो आहियां। तव्हां पोइ हिन शरीर द्वारा मिलंदा आहियो, मां उन्हनि सां कीअं बाक़ी पायां? बाप त चईंदा आहिनि ॿार तव्हां हिकु बाप खे यादि करो, प्यारु करो, यादि सां पावर मिलंदी आहे। बाप सर्वशक्तिवान आहे। बाप सां ई तव्हांखे एतिरी पावर मिलंदी आहे। तव्हां केतिरा बलवान ठहींदा आहियो। तव्हांजी राजधानी ते कोई जीत न पाए सघंदो आहे। रावण राज्य ई ख़तमु थी वेंदो न, रावण राज्य ई ख़तमु थी वेंदो। दुख ॾियण वारो कोई रहंदो ई न, हुनखे सुखधाम चइबो आहे। रावण सॼे विश्व में सभिनि खे दुख ॾियण वारो आहे। जानवर बि दुखी, हुते त जानवर बि आपस में ॾाढो प्रेम सां रहंदा आहिनि। हिते त प्रेम आहे ई न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे ड्रामा कीअं फिरंदो आहे। इन जे आदि मध्य अंत जो राज बाप ई सम्झाईंदा आहिनि। हिन ड्रामा जे आदि मध्य अंत जो राज बाबा अची करे असांखे सम्झाईंदा आहिनि। कोई सुठी रीति पढ़ंदो आहे, कोई कम पढ़ंदो आहे। पढ़ंदा त सभु आहिनि, सॼी दुनिया बि पढ़ंदी, अर्थात बाप खे यादि कंदी। बाबा खे यादि करण ई बि पढ़ाई आहे न। हुन बाप खे सभु यादि कंदा आहिनि। उहो सर्व जो सदगति दाता, सभिनि खे सुख ॾियण वारो आहे। चईंदा बि आहिनि अची करे पावन ठाहियो, त ज़रूरु असां पतित ठहिया। उहे त ईंदा ई आहिनि विकारनि खे निर्विकारी ठाहिण। बाबा मथां खां हेठि छो ईंदा आहिनि? विकारियूं आत्माउनि खे निर्विकारी ठाहिण। पुकारदा बि आहिनि न, हे अल्लाह अची करे असांखे पावन ठाहियो। उन्हनि जो इहो ई धंधो आहे, इन करे पुकारदा आहिनि। तव्हांजी भाषा बि करेक्ट हुजणी खपे। उहो माण्हू चईंदा आहिनि अल्लाह, उहो चईंदा आहिनि गॉड फादर बि चईंदा आहिनि। पिछाड़े वारनि जी बुद्धि पोइ बि सुठी रहंदी आहे, एतिरो दुख न उठाईंदा आहिनि। त हाणे तव्हां सम्मुख वेठा आहियो, छा कंदा आहियो? बाबा खे न भ्रुकुटी में ॾिसंदा आहियो। बाबा पोइ तव्हांजी भ्रुकुटी में ॾिसंदा आहिनि। जंहिंमें मां प्रवेश कंदो आहे उनखे ॾिसी सघंदो आहे। उहो त मुंहिंजे बाजू में वेठो आहे। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। मां हिननि जे बाजू में वेठो आहे, इहे बि सम्झाईंदा आहिनि असांजे बाजू में इहे बि सम्झंदा आहिनि कि असांजे बाजू में बाबा वेठा आहिनि। तव्हां चईंदव असां सामने 2 खे ॾिसूं था, बाबा ऐं दादा 2 आत्माउनि खे ॾिसूं था। तव्हां में इहे ज्ञान आहे। बाप दादा कंहिंखे चइबो आहे? बाप साम्हूं वेठा आहिनि, आत्मा साम्हूं वेठी आहे। भक्ति मार्ग में त अखियूं बंदि करे ॿुधंदा आहिनि। पढ़ाई कोई ईअं थोरी थींदी आहे टीचर खे ॾिसणो पए।
ये त बाप बि आहे टीचर बि आहे, जो साम्हूं ॾिसणो हूंदो आहे न। साम्हूं वेठा आहिनि ऐं अखियूं बंदि करे गुटका खाईंदा रहो, अहिड़ी ईअं पढ़ाई थोरी थींदी आहे। स्टूडेंट टीचर खे ज़रूरु ॾिसंदो हूंदो न त टीचर चईंदा इहे त गुटको चुटको खाईंदो रहंदो आहे, इहे कोई भांग त न पीआयो आहे, तव्हांजी ॿुधी में आहे, बाबा हिन तन में आहिनि, मां बाबा खे ॾिसंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे क्लास कॉमन न आहे, जो कोई अखियूं बंदि करे वेही। स्कूल में कॾहिं कोई अखियूं बंदि करे वेहींदा आहिनि छा? ॿिया सत्संगनि खे स्कूल न चईंदा, छोजो उते एम ऑब्जेक्ट न हूंदी आहे। भल गीता वेही ॿुधाईंदा आहिनि, परंतु उनखे स्कूल न चईंदासीं। वो कोई बाप थोड़ी है जेके ॾिसूं, है न? वो कोई बाप थोड़ी है जेके ॾिसूं। गीता वेही ॿुधाईंदा आहिनि, परंतु उन्हनि खे स्कूल न चईंदासीं। कोई शिव जा भक्त हूंदा आहिनि त शिव खे यादि कंदा आहिनि, कन में कथा ॿुधंदा रहंदा आहिनि। शिव जी भक्ति करण वारे खे शिव जी भक्ति करण वारा शिव खे ई यादि कंदा आहिनि। कोई बि सत्संग में प्रश्न उत्तर आदि न हूंदो आहे, हिते हूंदो आहे। हिते तव्हांजी आमदनी ॾाढी आहे, आमदनी में कॾहिं उबासी न अची सघंदी आहे। धन मिलंदो आहे त ख़ुशी थींदी आहे, उबासी ईंदी रहंदी। धन हूंदो आहे त ख़ुशी मिलंदी आहे, उबासी ग़म जी निशानी आहे। बीमार थींदा आहिनि, व दिवालो निकितो हूंदो आहे त उबासी ईंदी रहंदी आहे। पैसो मिलंदो रहंदो त कॾहिं उबासी न ईंदी। बाबा वापारी बि आहिनि, राति जो स्टीमर ईंदा हुया त राति जो जॻणो पवंदो हुयो। कोई बेगम राति जो ईंदी आहे त सिर्फ़ु फीमेल जे लाइ ई खुलो रहंदो आहे। बाबा बि चईंदा आहिनि प्रदर्शनी आदि में फीमेल्स जे लाइ हिकु ॾींहुं ख़ासि रखो, है न? कई फीमेल्स भाई आहिनि, पुरुषनि जे कारण न अची सघंदियूं आहिनि। कंहिंमें हूंदो आहे, जिते भाई हूंदा आहिनि उते न वेंदा आहिनि, है न? त हिकु ॾींहुं ख़ासि फीमेल्स जे लाइ रखो त ॾाढा ईंदा। प्रदर्शनी बि पर्दे नशीन बि ईंदियूं, ॾाढा पर्दे नशीन रहंदियूं आहिनि। मोटर में बि पर्दो रहंदो आहे। पर्दो हिते त आत्मा जी ॻाल्हि आहे, ज्ञान मिलो पोइ पर्दो हटी वेंदो आहे। सत्य में पर्दो आदि न हूंदो, ये त प्रवृत्ति मार्ग जो ज्ञान आहे न। अच्छा मीठे मीठे सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ये खेल ॾाढो मज़े जो ठहियलु आहे। ये खेल ॾाढे मज़े जो ठहियलु आहे। हिन में सुख दुख जो पाट नूंदल आहे, है न? हिन करे रोइण पिटण जी ॻाल्हि न आहे। बुद्धि में रहे बनी बनाई बन रही, बीती के चिंतन न करिणो आहे। ॿियो आहे, ये कॉमन क्लास न आहे, हिन में अखियूं बंदि करे न वेहणो आहे। टीचर खे साम्हूं ॾिसणो हूंदो आहे न। उबासी आदि न वठणी आहे, उबासी ग़म जी निशानी आहे। वरदान संतुष्टा जा 3 सर्टिफिकेट वठी पंहिंजे योगी जीवन जो प्रभाव विझण वारा सहज योगी ठहो। संतुष्ट योगी जीवन जो विशेष लक्ष्य आहे। जो सदा संतुष्ट रहंदा आहिनि और सर्व खे संतुष्ट कंदा आहिनि, उन्हनि जे योगी जीवन जो प्रभाव ॿिए ते स्वतः पवंदो आहे। जीअं साइंस जी साधननि जो वायुमंडल ते प्रभाव पवंदो आहे, ईअं ई सहज योगी जीवन जो प्रभाव पवंदो आहे, है न? जो सदा ख़ुदि संतुष्ट रहंदा आहिनि, सर्व खे संतुष्ट कंदा आहिनि न, त बाबा जी यादि बि हूंदी आहे, त उन्हनि जे जीवन जो प्रभाव ॿियनि ते पवंदो आहे, है न? योगी जीवन जा 3 सर्टिफिकेट आहिनि। हिकु स्व सां संतुष्ट, बाप सां संतुष्ट, लौकिक अलौकिक परिवार संतुष्ट, है न? ॿई उन सां बि संतुष्ट रहंदा। त योगी जीवन जा ये 3 सर्टिफिकेट असांखे वठिणा आहिनि। स्व सां संतुष्ट, बाप संतुष्ट, लौकिक अलौकिक परिवार संतुष्ट।
पर स्लोगन आहे स्वराज्य जो तिलक, विश्व कल्याण जो ताज, स्थिति ऐं स्थिति जे तख़्त ते, विश्व कल्याण जो ताज ऐं स्थिति जे तख़्त ते विराजमान रहण वारा ही राजयोगी आहिनि, है न। स्वराज जो तिलक, स्थिति जो तख़्त, विश्व कल्याण जो ताज, है न। हिन ते विराजमान रहण वारा ही सच्चा सच्चा राजयोगी आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।